8 फ़रवरी ते चूंडुनि खां पोइ मुल्क जी टिनि वॾियुनि पार्टियुनि हुकूमत ठाहिण लाइ पंहिंजी जाइ ते ग़ौर शुरू करे छॾियो आहे। हर पार्टी चाहे थी त अहिड़ी हुकूमत ठाहिण जो मौक़ो मिले जंहिं में अहिड़ी का पार्टी न हुजे जंहिंजो सदर, स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं अहम विज़ारतूं उन्हनि खे ॾियणियूं पवनि। मुस्लिम लीग नून जेकॾहिं पीपुल्स पार्टी खां सवाइ हुकूमत ठाहींदी त पोइ इन पोज़ीशन में अची सघे थी त उहा पीपुल्स पार्टी खां धार थी वञे। मुस्लिम लीग नून वटि पंहिंजूं MQM ऐं ॿियनि इतिहादुनि जूं सीटूं मिलाए 100 थियनि थियूं। खेनि 134 सीटूं हासिल करण लाइ वधीक 34 खां 35 माण्हुनि जी ज़रूरत पवंदी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त उहो पीपुल्स पार्टी ऐं ॿियनि इतिहादनि सां ॻाल्हियूं करे, पर खेसि असुल टास्क इहो ॾिनो वियो आहे पंहिंजी हुकूमत ठाहिण लाइ नंबर पूरा करे। शहबाज शरीफ़ खटींदड़ आज़ाद उम्मीदवारनि खे पैगाम मोकिले रहियो आहे, जिन में ख़ासि तौर ते पंजाब जा उम्मीदवार शामिल आहिनि। हिन हुकूमत में हिकु फ़ाइदो इहो थींदो त आज़ाद उम्मीदवारनि जी सीटुनि तां मुस्लिम लीग नून नंबर गेम जे हवाले सां वॾी पार्टी बणिजी वेंदी। जेकॾहिं नून लीग तहरीक इंसाफ़ जी हिमायत रखंदड़ आज़ाद उम्मीदवारनि जो घुर्बल अंग पाण सां मिलाइण में कामयाब थी वई त इन सां हू पंजाब में हुकूमत ठाहे सघंदा, छो त इम्कान आहे त जंहिं तक जो MNA नून लीग में शामिल हूंदो उहो पाण सां गॾु ॿिया 1-2 MPA बि वठी ईंदो। हिन हुकूमत जी सूरत में MQM वटि मौक़ो हूंदो त उहा सिंध असेंबलीअ में अपोज़िशन में वेहे, पीपुल्स पार्टी मुख़ालिफ़ सियासत कनि त जीअं कराचीअ में PP खे कमज़ोर करण में मदद मिले ऐं पंहिंजे लाइ वधीक जाइ ठाहिण जो मौक़ो मिले। हिन वक़्तु MQM कराची जी मकानी निज़ाम जो हिसो न आहे। सिंध में PP सां हुकूमत में हूंदे बि PP पंहिंजी शहरी हुकूमत ख़िलाफ़ वञी MQM खे फ़ाइदो ॾियण जी पोज़ीशन में न आहे। जंहिं बाद MQM वफ़ाक़ी हुकूमत ते भाड़ेण खां सवाइ नथी हली सघे त संदन हुकूमत मां निकिरण जा इम्कान बि घटि हूंदा।